नाज़रीन, खिपरो में हुर जमायत पारां सैयद शाह मर्दान शाह पीर पागारा अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। तक़रीब में सैयद शाह मर्दान शाह सतें पीर पागारे जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिपरो लॻ ॻोठ हाजी मुबीन मंगरियो में मुबीन मंगरियो, मोहम्मद ख़ान मंगरियो ऐं हुर जमायत पारां योम पीर सैयद शाह मर्दान शाह पीर पागारो निहायत एहतराम सां मल्हायो वियो। प्रोग्राम में हुर जमायत जे माण्हुनि फारूक मंगरियो, अब्दुर्रहीम MPA वरियाम फ़कीर वरियामाणी, अगूणो तालका नाज़िम फ़कीर ख़ुदा बख़्श दर्स, हाजी शाद राजड़ समेत हुर जमायत जे माण्हुनि सवनि जे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़र्ररीन ॻाल्हाईंदे चयो त पीर सैयद शाह मर्दान शाह सतूं पीर पागारो सदाईं पंहिंजे मुल्क जी ख़ैर ख़वाही समेत पंहिंजे जमायत जे माण्हुनि खे अमुन, प्यार, मोहबत, एके ऐं ॿधीअ जो दर्स ॾिनो। सैयद शाह मर्दान शाह पीर पागारो हिकु अज़ीम शख़्सियत हो जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। वाहिद पीर साईं पागारो आहे जंहिं वटि कॾहिं इंतकामी ॻाल्हि न हुई ऐं हमेशह दुश्मन खे बि उहो सही सलाह ॾियण वारो हो। पीर साईं जन जेकी करामतूं आहिनि या पेशनगोइयूं आहिनि से दुनिया में अहिड़े ॿिए कंहिं हस्ती खे न उहा पोज़ीशन आहे जेके उहे बयानु करे सघे। पीर सिंह बादशाह जो पहलू खां हटी करे इंसानियत जो पहलू एतिरो त अज़ीम हुयो जो पीर सिंह बादशाह वटि कॾहिं को ज़ात पात कंहिं बि रिलीजन खां को तालुक़ु रखंदड़ हुयो। पाण हमेशह मोहब्बत जो दर्स ॾींदा। किंगरी हाउस जो दरवाज़ा हमेशह लाइ खुलियल हूंदा। असां पीर सिंह बादशाह जे ॾिनल रस्ते ते हलूं ऐं असां जमायत पाण में ॿधी कयूं ऐं असां हर कंहिं सां मोहब्बत जो तरीक़ो इख्तियार कयूं। सैयद शाह मर्दान शाह असल में गैर रवायती सियासतदान हो जंहिं मुल्क जी सियासत खे हिकु नवां लाड़ा ॾिना, नवां रुख ॾिना, पंहिंजे पाण खे कॾहिं उहिदे जे लाइ न पेश कयो। अॼु बि ॾिसो प्रेसिडेंट आहे त अॼु बि जेको बि पीर पागारो हूंदो उहो कंहिं बि उहिदे जे लाइ अवेलेबल न हूंदो। त इहा सभ खां उन शख़्सियत जो ख़ूबसूरत आहे। जॾहिं त प्रोग्राम में आयल महिमाननि ऐं हुर जमायत लाइ लंगर जो बंदोबस्त ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया। कैमरामैन सजाद शरह मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।